CPDI पाकिस्तान में बजट जी शफ़ाफ़ियत जी सूरत हाल बैनुल अक़वामी बहितरीन तिर्ज़ अमल ते चौथीं सालियानी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ी जे अमल में ख़ामियुनि जी निशानदेही कई वई आहे ऐं बजट जी तजवीज़ुनि ते शहरी ग्रुपनि, हुकूमती इदारनि ऐं अहम स्टेक होल्डरनि सां वॾे पैमाने ते ख़्यालनि जी ॾे वठि जो मुतालबो कयो वियो आहे। इन रिपोर्ट जो मक़सदु सिर्फ़ नतीजा पेश करणु नाहे पर हुकूमत, सिविल सोसाइटी ऐं वॾे पैमाने ते शहरियुनि जे विच में ॻाल्हि ॿोल जी सहूलियत मुहैया करणु आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जे शहरियुनि जी शिरकत जे वाधारे लाइ हिकु मरकज़ी डिजिटल प्लेटफॉर्म शुरू करण ते गौर करणु घुरिजे। उन प्लेटफॉर्म खे बजट जी मुश्किल तफ़सील उन अंदाज़ में पेश करण लाइ तरतीब ॾिनो वञे त जीअं शहरियुनि खे बजट सम्झण में आसानी पैदा थिए। हुकूमतनि खे बजट ठाहिण जे मरहले जे दौरान मुल्की सतह ते अवामी मुशावरत बशमूल टाउन हॉल मीटिंग्स ऐं वर्कशॉप जे आगाज़ खे तरजीह ॾियणु घुरिजे। रिपोर्ट में औरतुनि, अक़लियतुनि, ॿारनि ऐं मज़ूर माण्हुनि जे लाइ अलॻि अलॻि बजट स्टेटमेंट तयारु करणु ऐं जारी करण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे, जंहिंमें हर ग्रुप जे मुनफ़रद ज़रूरतुनि ऐं ॾुखियाईनि जे मुताबिक़ मख़सूस मुख़्तस ऐं हिकमत अमली जो ख़ाको पेश कयो वियो आहे। रिपोर्ट में पाकिस्तान जे शहरियुनि जी बजट पेश करण जे अमल खे मख़सूस क़ानून साज़ी या ज़ाब्ते जे ज़रिए बाक़ाइदा ठाहिण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। CPDI जी रिपोर्ट जे मुताबिक़ हुकूमत खे बजट तफ़सील एक्सेल ऐं CSV जहिड़नि वॾे पैमाने ते मशीन ज़रिए पढ़ण जे क़ाबिल फॉर्मेट्स में दस्तियाब हुजणु घुरिजे। उन खां अलावा बजट साज़ी जे अमल में शहरियुनि जी शिरकत खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ ॾियणु घुरिजे ऐं हुकूमती इदारनि खे बजट साज़ी जे अमल खे मुख़्तलिफ़ मरहलनि जे दौरान शहरियुनि सां मुशावरत जो पाबंद कयो वञे। ख़ासि तौरु बजट ठाहिण उन ते अमल दरामद जे दौरान पार्लियामेंट जे मेंबरनि जे किरदार खे वधाइणु घुरिजे। CNBA जे मेंबर तंज़ीम वुमेन एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन वाइदो जे ज़ेरे एहतमाम शफ़ाफ़ बजट साज़ी ते स्टेक होल्डर डायलॉग जे दौरान चूंडियल नुमाइंदनि, मक़ामी हुकूमतुनि जे नुमाइंदनि, सिविल सोसाइटी तंज़ीमुनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे नजमा बालादी चयो त गुज़िरियल हिकु ॾहाके खां CPID पाकिस्तान जी बजट साज़ी जे अमल खे ज़िला खां वफ़ाक़ी सतह ताईं बहितर करण जे लाइ कमु करे रही आहे त जीअं उन में शफ़ाफ़ियत खे फ़रोग़ ॾेई सघिजे। उन जे नतीजे में पाकिस्तान में बजट जी शफ़ाफ़ियत जी सूरत हाल 2023 ते मुश्तमिल चौथीं रिपोर्ट जारी करे छॾी आहे। हीअ रिपोर्ट न फ़क़ति बजट जी शफ़ाफ़ियत जो जाइज़ो वठे थी पर पाकिस्तान जी बजट जी मालूमात जे हुसूल जे लाइ पाकिस्तान में मालूमात ताईं रसाई जे क़ानून जे असर जो अंदाज़ो लॻाइण में बि मदद फ़राहम करे थी। हीअ रिपोर्ट तजवीज़ करे थी त बजट खे तेज़ रफ़्तारी सां अॻिते वधाइण बजाए उन खे वफ़ाक़ी ऐं सूबाई असेंबलियुनि जे फिनांस कमेटियुनि ॾांहुं पहिरियां ई मोकिलणु घुरिजे। CPDI जी रिपोर्ट में सभिनी प्लानिंग कमीशन फॉर्म्स PC1 खां PC5 सभिनी फॉर्मनि खे सभिनी वफ़ाक़ी ऐं सूबाई सतहनि ताईं अवाम लाइ मुहैया करण जो मुतालबो बि करे थी। उन वधीक चयो त रिपोर्ट जे मुताबिक़ बजट साज़ी में शहरियुनि जी शिरकत, पार्लियामेंट जी निगरानी, पार्लियामेंट में बजट ते बहस जो वक़्तु ऐं मुनसिफ़ाणो बजट साज़ी ते तवजा ॾियण जी ज़रूरत आहे। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।